बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी जो है प्रेजेंट टू हैव टेंस ज़मान हाल होने के बारे में पढ़ंदासूं। Such a form of verb which shows possession or ownership of something or person in current time that is called present to have tense। फेल जी अड़ी सूरत जेका हलंदड़ वक्त में कंहिं माण्हू या शइ जी मिल्कियत के ज़ाहिर करे तो उनके मालिकी के ज़ाहिर करे तो उनके ज़मान हाल हुअण चइबो आहे। ज़मान हाल हुअण में जेको आहे असांजा ॿा जेको आहे हुअण वारा जेको आहे फेल आहिनि या असांजा टू हैव वारा ॿा जेको आहे हेल्पिंग वर्ब आहिनि जंहिंखे असीं जेको आहे हेज़ ऐं हैव चवंदा आहियूं। हैव जेको आहे वी यू दे ऐं इस्म जमा सां जेको आहे इस्तेमाल थिए थो। जॾहिं त जेको आहे हेज़ जेको आहे उहो ही शी इट ऐं इस्म वाहिद हुजे त उन सां इस्तेमाल थिए थो। जहिड़े तरीक़े सां असां जेको आहे ज़मान हाल हुजण में जेको आहे त बयानी जुमिले खे जेकॾहिं ताक़ीदी जुमिले में तब्दील करे रहिया हुआसीं त उन में असां जेको आहे टू बी जे फेलन इज़ एम आर खां बाद में जेको आहे त रियली जो इज़ाफ़ो करे रहिया हुआसीं। त हाणे असां बि जेकॾहिं ज़मान हाल हुअण जे जुमलनि खे ताक़ीदी जुमिलो बणाइणु चाहियूं था त असां जेको आहे हैव ऐं हेज़ खां बाद में जेको आहे रियली जो इज़ाफ़ो कंदासूं त असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां जेको आहे असांजो ताक़ीदी जुमिलो ठही पवंदो। अचो त असां पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। असां डेफिनेशन में लिखियो सच अ फॉर्म ऑफ वर्ब व्हिच शोज पोजेशन और ओनरशिप ऑफ समथिंग or person in current time that is called present to have tense। उनका बाद में जो present to have tense में जेको आहे has ऐं have जेको आहे helping verb तौर जा असांखे चयो बाबा ये जेको ज़मान हाल जा जेका आहिनि to have जा जेको आहे verb आहिनि उनमें हिकु आहे has ऐं ॿियो आहे have। असांजो has जेको आहे उहो he she it ऐं इस्म वाहिद सां इस्तेमाल थिए थो पियो। जॾहिं त जेको हैव आहे उहो आए सां वी सां यू सां दे सां ऐं इस्म जमा सां जेको आहे उहो इस्तेमाल थिए थो पियो। हाणे असां जेको आहे त कुझु मिसाल लिखिया आहिनि जंहिंमें कोमल हैज़ अ बंच ऑफ फ्लावर्स। त कोमल वटि जेको आहे गुलनि जो हिकु गुच्छो आहे या गुंचो आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिते जेको आहे हैज़ जेको आहे असांखे जेको आहे गुलनि जी जेको आहे कोमल सां मालिकी शो करे थो पियो या कोमल जेको आहे गुलनि सां मालिकी के ओनरशिप या पोजेशन के शो करे थो पियो। गुल आहिनि कंहिं वटि आहिनि उहे जेका गुल आहिनि उहे कोमल वटि आहिनि। उहे गुल चइजे खणी त इहे कोमल जा ई गुल आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में असां ॿियो जुमिलो आहे मुज़फ़्फ़र्स गार्डन हैज़ अ फाउंटेन। जेको मुज़फ़्फ़र जो बाग आहे उन में हिकु फुआरो आहे। हाणे छा में फुआरो आहे? पार्क में फुआरो आहे। पार्क कंहिंजो आहे? मुज़फ़्फ़र जो आहे। त हाणे जेको आहे मुज़फ़्फ़र जेको आहे उहो पार्क सां जेको आहे गार्डन सां पंहिंजी जेको आहे ओनरशिप ॾेखारे थो ऐं गार्डन जेको आहे फाउंटेन जो फुआरो आहे उन सां पंहिंजी ओनरशिप माना पोजेशन मालिकी के शो करे रहियो आहे। उन खां बाद में आहे असांजो जुमिलो लेडीज़ हैव मल्टी कलर्ड पर्स। औरतुनि वटि केतिरनि ई रंगनि जा जेको आहे पर्स आहिनि। हाणे जेको आहे लेडीज़ जे जेको आहे पर्सन जेको आहे लेडीज़ सां ओनरशिप मालिकी ॾेखारे थो। बाबा इहे जेका पर्स आहिनि उहे लेडीज़ जा आहिनि। त लेडीज़ जा छा आहिनि? पर्स आहिनि। उन खां बाद में आहे रज़िया हैज़ अ ब्यूटीफुल क्वेल। रज़िया वटि हिकु ख़ूबसूरत रिली आहे। त रिली कंहिंजी आहे? बाबा रज़िया जी आहे। रज़िया वटि छा आहे? हिकु ख़ूबसूरत रिली आहे। त हाणे इन जुमिले में जेको हैज़ आहे असांखे जेको आहे रज़िया जी सां जेको आहे क्वेल रिलीज जेको आहे ओनरशिप मालिकी ज़ाहिर करे रहियो आहे। उन खां बाद दे हैव मेनी स्टोरी बुक्स। उन्हनि वटि केतिरा ई कहाणियुनि जा किताब आहिनि। किताब कंहिंजा आहिनि? उन्हनि जा आहिनि। त इन जे करे ते हैव जेको आहे किताबनि जी मालिकी खे या ओनरशिप खे कंहिं सां ज़ाहिर करे रहियो आहे? दे सां। हाणे इहे असांजा सभु जेका जुमिला आहिनि असांजा जेके आहिनि इहे बयानी जुमिला आहिनि ऐं असां जेकॾहिं इन्हनि जुमिलनि खे जेको आहे ताक़ीदी जुमिलो बणाइणु चाहियूं था जीअं आहे कोमल हैज़ अ बंच ऑफ फ्लावर्स। कोमल वटि गुलनि जो गुंचो आहे या कोमल वटि गुलनि जो छुगो आहे। त असां हिते जेकॾहिं खे ताक़ीदी बणाइणु चाहियूं था त पोइ असां जेको आहे हैज़ खां बाद में जेको आहे लफ़्ज़ रियली जो इज़ाफ़ो कंदासूं त असांजो इहो जेको जुमिलो आहे उहो ताक़ीदी जुमिलो ठही पवंदो। कोमल हैज़ रियली अ बंच ऑफ फ्लावर्स। कोमल वटि वाकई जेको आहे गुलनि जो गुंचो या गुलनि जो छुगो आहे। अहिड़े तरीक़े सां मुज़फ़्फ़र्स गार्डन हैज़ रियली अ फाउंटेन। मुज़फ़्फ़र जे बाग खे वाकई जेको
जेको आहे फुआरो आहे। उन खां बाद में लेडीज़ हैव रियली मल्टी कलर्ड पर्स, औरतन वटि वाकई जेको आहे केतिरनि रंगनि जा पर्स आहिनि। Razia has a really beautiful quilt। रज़िया वटि वाकई जेको आहे ख़ूबसूरत रिली आहे। उन खां बाद they have really many story book, उन्हनि वटि वाकई जेको आहे केतिरा कहाणियुनि जा किताब आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त जिते बि हेव ऐं हेज़ इस्तेमालु थियल आहे त उन जे पुठियां जेको आहे असां रियली जो इज़ाफ़ो करे उन जुमिले खे जेको आहे ताक़ीदी जुमिलो बणाए सघूं था। ऐं जेकॾहिं असांजो बयानी जुमिलो आहे ऐं उन बयानी जुमिले खे असां जेको आहे नाकारी जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त असां जहिड़े तरीक़े सां ज़मान हाल हुजणु, ज़मान माज़ी हुजण में जेको आहे एम इज़ एम आर वाज ऐं वर जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदा हुआसीं त हिते बि असां जेको आहे हेज़ ऐं हेव जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो करे असां बयानी जुमिलनि खे जेको आहे आसानी सां जेको आहे नाकारी जुमिलनि में तब्दील करे सघूं था। हाणे जेकॾहिं असां लिखियो आहे कोमल हेज़ आ बंच ऑफ फ्लावर्स, हिते असां जेकॾहिं नेगेटिव ठाहिणु चाहियूं था त हेज़ खां बाद में असां जेकॾहिं नॉट लिखंदासूं त असांजो इहो जुमिलो जेको आहे उहो सवाली जुमिले में बयानी जुमिले में जेको आहे असांजो नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। उन खां बाद में मुज़फ़र गार्डन हेज़ नॉट जेकॾहिं असां लिखंदासीं त इहो असांजो बयानी जुमिलो हुयो। हाणे असांजो जुमिलो जेको आहे नाकारी जुमिलो थी वियो। हाणे त लिखियल आहे लेडीज़ हैव नॉट, जेकॾहिं असां लिखंदासीं त इहो असांजो जेको बयानी जुमिलो हुयो नाकारी में तब्दील थी वियो। रज़िया हेज़ खां बाद में जेकॾहिं असां नॉट खे जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो जुमिलो जेको आहे बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील थी वियो। दे हैव खां बाद में जेकॾहिं असां नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त हे बि असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में आसानी सां तब्दील थी वियो। सिर्फ़ु चवण जो मक़सदु इहो आहे असांजे जेका टू हैव वारा वर्ब आहिनि उन्हनि जे जेको आहे आख़िर में जेकॾहिं असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो बयानी जुमिलो जेको आहे उहो नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। ऐं जेकॾहिं असां इन बयानी जुमिले खे जेको आहे सवाली जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त पोइ असांखे जेको आहे हेज़ ऐं हेव खे जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखणो पवंदो। ऐं जेकॾहिं असां हेव ऐं हेज़ खे सब्जेक्ट खां अॻु में रखंदासूं त असांजो जेको बयानी जुमिलो आहे उहो आसानी सां जेको आहे बयानी जुमिले मां सवाली जुमिले में तब्दील थी वेंदो। फर्ज़ जो असां जेको आहे हिते जेको आहे असां नॉट खे जेको आहे साफ़ कयूं था पिया त असांजा सभु जेका नाकारी जुमिला आहिनि उहे साॻियो वरी असांजो जेको आहे बयानी जुमिलनि में तब्दील थींदा ऐं असां पोइ इन बयानी जुमिलनि खे जेको आहे आसानी सां सवाली जुमिलनि में तब्दील कंदासीं। जीअं असांजो हेज़ लिखियल आहे त हेज़ खे जेको आहे कोमल खां पहिरें रखंदासीं, हेज़ कोमल, हिते मुज़फ़र हेज़ मुज़फ़र गार्डन हिते बि जेको आहे हेज़ अची वेंदो। ऐं हिते लेडीज़ में जेको आहे असां हेव इस्तेमालु कंदासूं ऐं हिते रज़िया खां बि असां पहिरें असां हेज़ इस्तेमालु कंदासूं ऐं उन खां बाद में हेव दे खां पहिरें बि जेको आहे असां हिते हेव इस्तेमालु कंदासूं। त हाणे जेका बि असांजा जुमिला आहिनि इहे सभु जा सभु जेका जुमिला आहिनि उहे बयानी जुमिले मां जेको आहे फिरी असांजे जेको आहे नाकारी जुमिले में तब्दील थी विया। हाणे जेको आहे असांखे इन जुमिले जे पुठियां सिर्फ़ु जेको आहे क्वेश्चन मार्क ॾींदासूं त हे असांजा जेका बयानी जुमिलनि मां हाणे सवाली जुमिलनि में तब्दील थी विया। सिर्फ़ु जेको आहे असां सब्जेक्ट खां पहिरें जेको सब्जेक्ट खां बाद में बयानी जुमिले में हेज़ इस्तेमालु कयो हुयो उन खे खणी असां जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखियो हेज़ ऐं हेव खे त असांजा जेका बयानी जुमिला हुया उहे सवाली जुमिलनि में तब्दील थी विया। हाणे असांजो आख़िरी जुमिलो रहियो वञी जेको असां सवाली ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था। असां बयानी बि इहो उन खे जेको आहे नाकारी में तब्दील कयोसीं ऐं उन खां बाद में बयानी खे जेको आहे असां सवाली में तब्दील कयोसीं। हाणे जेको आहे आख़िर में असां वटि जुमिला जेके आहिनि बचा अची सवाली जुमिला बीठा आहिनि। हाणे जेके असां सवाली जुमिलनि खे सवाली ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था त पोइ असां छा कंदासीं सिर्फ़ु जेको आहे सब्जेक्ट खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। नॉट जो इज़ाफ़ो करण सां असांजो जेको जुमिलो आहे सवाली जुमिले मां जेको असांजो सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो ऐं उन जे आख़िर में उन क्वेश्चन मार्क लॻल आहे। असांखे ॿीहर क्वेश्चन मार्क करण जी ज़रूरत न आहे त हेज़ कमाल नॉट हेज़ कोमल नॉट अ बंच ऑफ फ्लावर। छा कोमल वटि गुलनि जो गुंचो या गुलनि जो चुगो न आहे। हेज़ मुज़फ़र गार्डन नॉट अ फाउंटेन। छा मुज़फ़र जे पार्क के फुआरो न आहे। हेव लेडीज़ नॉट मल्टी कलर्ड पर्स। छा औरतुनि वटि केतिरनि रंगनि जा घणनि रंगनि जा पर्स न आहिनि। हेज़ रज़िया नॉट अ ब्यूटीफुल क्विल्ट। छा रज़िया वटि ख़ूबसूरत गिंदी न आहे। हेव दे नॉट मेनी स्टोरी बुक्स। छा उन्हनि वटि केतिरा ई कहाणियुनि जा किताब न आहिनि। त दोस्तो ॾिसो अॼु जेको आहे असां ज़मान हाल हुअण जे बारे में पढ़ियोसीं ऐं ज़मान हाल हुअण जा जेका हुअण वारा फ़ेल आहिनि उहे हेव ऐं हेज़ आहिनि।
ऐं असां उन जे बारे में पढ़ियो त हेव कंहिं सां इस्तेमालु थींदो आहे आई वी यू दे ऐं इस्म जमा सां जेको आहे हेव इस्तेमालु थींदो आहे जॾहिं तव्हां हेज़ जेको आहे ही शी इट ऐं इस्म वाहिद सां जेको आहे हेज़ इस्तेमालु थींदो आहे ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां हिन जुमलनि खे जेको आहे ताक़ीदी जुमिलो बणाइणु चाहियूं था त उन्हनि जे पुठियां जेको आहे हेव ऐं हेज़ जे पुठियां जेको आहे असां रियली जो इज़ाफ़ो करे खणी जेको आहे रियली लफ़्ज़ जो इज़ाफ़ो करे असां उन जुमिले खे जेको आहे ताक़ीदी जुमिलो बणायूं था दोस्तो जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे त इन खे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो तव्हांजी वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम।